Assalamualaikum, मैं इरशाद जागीरानी है रुबी अली पे आए असीं न वेठा आहियूं सवारी एविएशन ट्रेवल्स एंड टूर्स वटि जो फेज़ 2 में क़ाइमु थी चुको आहे ऐं हुनजो CEO साईं इरफान एहसान आरिफ एहसान शेख साहब ॾाढो वॾो ढुगो रुक थी पुराणे मां त हेॾे भॼी आहे अच्छा साईं सां गॾु वेठा आहियूं साईं असां सां पुराणो हिकिड़ो दोस्त बि आहे ऐं माशाल्लाह नओं कारोबार हिन शुरू कयो आहे ऐं उमेद कयूं था त हिन कारोबार में पाण मल्हाईंदो उहो बि जंहिं बि कम में हथ विधो अथई त माना उहो कमु माना ईअं सम्झो त पारस या सोन जो हथ जीअं चइजे न उहो आहे कमु जंहिं में बि हथु विझंदो आहे उहो माना अॾिजी वेंदो आहे सो आरिफ एहसान शेख साहिब हिते सवारी एविएशन ट्रेवल एंड टूर्स जो ॾाढो ज़बरदस्त जेको आहे सो क़याम कयो आहे जेकॾहिं तव्हांखे बि काॾे बि वञिणो आहे नओं साल बि अचे थो दुबई वञिणो आहे जेकॾहिं तव्हांखे या वरी जेके मोह नज़रात आहिनि कंहिं ख़ासि इबादतगाह में ऐं कंहिं ख़ासि मुल्क वञणु चाहिनि था पोइ साईं पाण काॾे हलूं भला आहे त हुतो जी बुकिंग आहे पर असां बि काॾे वञण जी तयारी में इहो माना सरप्राइज़ आहे जॾहिं वेंदासीं त पोइ ॿुधाईंदासीं असां कहिड़े शहर में आहियूं कहिड़े मुल्क में आहियूं हाली असां माना हिन ॾिस में हिते आया आहियूं डिस्कस करण त काॾे वञणु घुरिजे सो असांजा मुंहुं ॾिसी ॿुधाईंदा त काॾे वञणु घुरिजे हा छो सफ़ा मां अहिड़ो लॻायां बहरहाल सभई दोस्त जेकी बि काॾे वञणु चाहिनि था पंहिंजो सिंधी भाउ आहे सिंधी दोस्त आहे उहो बि पाण हमेशह इहो चवंदा आहियूं त पंहिंजे सिंधियुनि खे प्रमोट करणु घुरिजे विच में जेकी मसला मामला हलिया पए उन में इहो पाण अहद कयोसीं त हर कमु हाणे पाण सिंधी सां गॾु कंदासीं पंहिंजो सिंधी भाउ आहे फेज़ 2 में आहे ऐं ॾाढो सुठो हिनजो अंदाज़ बि आहे बिहेव बि ॾाढो सुठो अथसि ऐं माण्हू बि इतबार वारो आहे भलो भरवसे जो माण्हू आहे हीउ जेको कारोबार आहे हिन में भरवसे जो वॾो अहम रोल हूंदो आहे यार ईअं न थिए जो का टिकट असां कराए वठूं उते पहुचूं त वरी पोइ रोलड़े जो शिकार थी वञूं पाण बि रुलंदा वठूं त असांजा बेग बि रुलंदा वठनि होटल मां कढे ऐं असांखे ॿाहिरि फिटी कनि चवनि भाई काॾे आया आहियो असांखे सुञाणी वेंदा आहियूं अहिड़ी ट्रेवल एजेंसी आहे सो हीउ ॾाढो इतबार वारो माण्हू बि आहे भरोसो करे सघो था ट्रस्ट करे सघो था ऐं मुनासिब क़ीमत ते पाण बि घुमो पंहिंजनि प्यारनि खे बि घुमायो घर वारनि खे बि घुमायो बाबा ख़र्चो कयो पंहिंजो पाण ते हिकिड़ी क्लिप हुई न ख़र्चो कयो बाबा ज़िंदगीअ में काॾे घुमो पियो ईअं मरी वेंदो ख़र्चो कयो पंहिंजी जान ते का न का एक्टिविटी ज़रूरी आहे मुल्क जान घुमंदो त ज़हन फ्रेश रहंदो ऐं ज़हन फ्रेश रहंदो त ॿियो कमकार बि करे सघिबो हिते गुट मूसट वारे माहौल खां थोरो निकिरो मुख़्तलिफ़ मुल्कनि जा टूर्स अचनि पिया ॾाढा सुठा पैकेजिस हिते अचनि था तो सवारी एविएशन ट्रेवल एंड टूर्स ते अचो फेज़ 2 में क़ाइमु थी चुको आहे ॿाहिरि बि तव्हां जॾहिं पहुचंदो सवारी लिखियल आहे बाक़ाइदा हीअ सवारी ॾाढी सुठी मिलंदी तव्हांखे वॾी महिरबानी